अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां फजीलत बेगम हे असांजो सिंध जो सुरीलो ऐं सुहिणो स्मार्ट फनकार हेड़ा असांजा लेजेंड ॾाढी ख़ुशि आहियां अॼु मां। ओ सजण मुंहिंजो आयो आयो थियो रब मूं ते राज़ी, सुणल मुंहिंजो आयो आयो थियो रब मूं ते राज़ी। अब मां अॼु ॾाढी ख़ुशि आहियां। अल्लाह साईं तोखे ख़ुशि रखे, मौला आबाद रखे। इलाही ख़ुशी थी आहे इलाही ॾींहंनि खां पोइ तव्हां सां मुलाक़ात। लख कुर्ब लख कुर्ब अल्लाह कंदो तव्हां ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। लख कुर्ब अल्लाह साईं तव्हांखे बि ख़ुशि रखे ऐं आबाद रखे। बस अॼो काई फनकार जेके अची आ न बा इहे त ॿुधाई कोन थी, रुगो तोखे ई ॿुधंदी आ पई। मां त सदाईं रोअण वारा ऐं ॾुखिया कलाम ॻाया आहिनि। अबा इहा असुल शाइरी आ। शाइरी इन खे त चइबो आहे न त माण्हू ॾिसे त जा झुंगारे या उनखे उहे शयूं यादि अचनि। बाक़ी हाणे अॼोकियूं शाइरियूं मूंखे सम्झ में नथियूं अचनि। उन्हनि खे बि त माण्हू ॿुधंदा आहिनि, उन्हनि जा बि छा था ॿुधनि? मां त अहिड़ियूं थी ॿुधायां हिननि शाइरनि खे, वरी चक हणी वियो, वरी धिको ॾेई वियो, हाल हवाल थो थिए। सदको वञे, मौला तोखे ख़ुशि रखंदो, आबाद रहंदे, हमेशह आबाद रहंदे।